दे खबर यार किथे हिकान को थानी को थे या अञा साॻिया कम थई। बस यार दौलत में अलाए कहिड़ी कशिश आहे जो पंहिंजी जान छॾे ई कोन थी। रुगो दौलत में या दौलत ऐं हुसन ॿई मुंहिंजूं कमज़ोरियूं रहियूं आहिनि ऐं हुसन खे हासिलु करण जे लाइ वरी बि दौलत जी ज़रूरत पवे थी। हिकु ॻाल्हि त ॿुधा, तोखे हिन रंगीन मिज़ाजीअ में मज़ो थो अचे? ॻाल्हि थो करी यार, ये दुनिया आहे ई रंगीन ऐं रंगीन मिज़ाजी त मुंहिंजो मशग़लो आहे। अयास तोखे यादि आहे घणा साल अॻे तुंहिंजी औताक़ ते तुंहिंजो ई हम ख़्याल तो हिकिड़ो दोस्त मिलायो सोनल ख़ान। हा हा बिल्कुलु कूड़ो, मकारी फ़रेब ऐं अयाशी हुयो ऐं शराबी बि हुयो, पर आहे मुंहिंजो यार। काफ़ी सालनि खां मूं ॾिठो न आहे किथे। तूं छा थो सम्झी किथे हुजणु घुरिजे? मां सम्झां थो कंहिं पुलिस जे छापे में पकड़िजी वियो हूंदो, हुननि वटि सोगो हूंदो। माना तूं ईअं थो सम्झी त हू हिन वक़्तु कंहिं क़ैद में हूंदो? बिल्कुलु ईअं ई थो सम्झां यार। हू अहिड़ो आज़ादु आहे, अहिड़ो आज़ादु आहे जो कोई बि आज़ादु न हूंदो। हा इहो छा थो चवीं? हा, ऐं कल्ह ई हुन सां मिली आयो आहियां। पोइ साॻा पेर अथसि या पुलिस जी मार खां पोइ तौबा कई अथई? न याज़, हुनखे पुलिस जी कंहिं बि मार नाहे मारियो ऐं न वरी हू कूड़ दगा ऐं दौलाप जे चंबे में फाथल आहे। चयुमि न, हू अहिड़ो आज़ादु आहे, अहिड़ो आज़ादु आहे जो कोई बि आज़ादु न हूंदो। यार तूं त मूंखे गुज़ारतूं ॾियणु शुरू कयूं आहिनि। हाली मूंखे हुन सां मिलाए त सही, मां बि त ॾिसां त हुन कहिड़ी आज़ादी माणी आहे। हा, सुभाणे मां तोखे फ़ोन कंदुमि, तूं अचिजांइ त मां तोखे सोनल ख़ान सां मिलाईंदुमि। यार तूं त मूंखे उणतुनि में विझी छॾियो आहे। मां हुनखे चङी तरह सुञाणा, हुनजे ॾींहंनि ऐं रातियुनि मां चङी तरह वाक़ुफ़ु आहियां, पर तूं त ॻाल्हि ई नथी थो करे। चयुमि न, सुभाणे तुंहिंजी अखियुनि जो पर्दो लाहिबो, बसि। ठीकु आहे। यार आयाज़ एतिरो सवेर? यार हैदर, मूं सॼी राति निंड कोन कई आहे। तूं मुंहिंजे पुराणे यार सोनल ख़ान जी ॻाल्हि कई त मां उनजे लाइ सॼी राति सोचींदो रहियो आहियां। यार हल त हली हुन सां ते हली मिलो। अचु यार, ॾाढो तावलो थी वियो आहे। अचु वे, नेरनि बेरनि कयूं, चांहि वांहि पियूं त हलूं था। अचु यार, चांहि खे छॾ, हली था हुन सां मिलूं। अचु। फर्ज़ वाजिब सुन्नतूं तिनऊं तरकुम पा तौबा संदी तस्बीह पढ़ण साण पुॼा नागा पंहिंजे न सके का सही राह सवा। हा साईं, पर साईं इंसान ॾाढो ॿाहिरो आहे। चाहे तो जेको कुछ भी मिले, अॼु जो अॼु, बल्कि हाणे जो हाणे मिले। बाबा, हिकु भेरे मौला अली पंहिंजो घोड़ो वण जे हेठां बीहारे हिकु ॼातल सुञातल शख़्स खे चयईं त हिन घोड़े जो ख़्यालु कर त मां साम्हूं मस्जिद मां नमाज़ पढ़ी अचां। उन हमरा चयो, हाज़िर साईं, मां घोड़े जो ख़्यालु कंदुसि, तव्हां नमाज़ पढ़ी अचो। अल्लाह, साईं जन नमाज़ ते विया। नमाज़ खां पढ़ी जॾहिं वापसि मोटिया, साईं जन खे ख़्यालु आयो त जंहिं माण्हू खे मां सीड़ाए बीहारे आयो आहियां उनखे मां 2 दरहम ॾींदुसि। इहो साईं सोचे मस्जिद खां ॿाहिरि निकिता त ॾिठऊं घोड़ो त बीठो आहे,
पर घोड़े ते हनो बि नाहे ऐं उहो माण्हू कोन्हे। ऐं मौला सम्झी विया। थोरी देरि उतां हिकु ॿियो शख़्स गुज़रियो जेको मौला सां अची मिलियो। मौला हुन खां पुछा कयो त फिलाणो शख़्स खे तूं सुञाणी थो? तो हुन हमरा फरमायो त जी साईं, मां हुनखे सुञाणा थो। ऐं मौला पाक उनखे 2 दरहम ॾिना ऐं चयईंसि त हीअ 2 दरहम खणी बाज़ार वञ ऐं हू उते खपाईंदो हूंदो, तूं हुनखे 2 दरहम ॾेई इहो हनो वठी अच। हू हमरा शहर ॾांहुं वियो। हाओ ॿेली ॾिसे त हू हनो हथ में अथसि ऐं होका पियो ॾे 2 दरहम 2 दरहम 2 दरहम। अल्लाह, हुन ते साईं जन फरमायो त इन माण्हू जे नसीब में 2 दरहम हुया जेके मां हुनखे घोड़े वटि बिहारण जा पे ॾिना, पर जे हू सब्र करे हा त इहे 2 दरहम हुनखे हिलाल थी मिलंदा, पर हुन सब्र न कयो, हुनखे हराम थी मिलिया। सुभान अल्लाह साईं, वाह जी ॻाल्हि कई अथऊं। सुभान अल्लाह। वाह साईं, वाह जी ॻाल्हि कई अथव। मूंखे काल्ह हैदर तव्हां जे लाइ ॿुधायो त मां हैरान थी वियुसि ऐं मां सोचणु लॻुसि त इहो कीअं थो थी सघे, पर तव्हांखे हिते हिन रंग में ॾिसी मां पाण हैरान आहियां त तव्हांखे किथां लॻी ऐं कीअं हीअ समूरी काया पलटिजी वई। हा साईं, हिनखे पंहिंजी तक़दीर बदिलजण जो हवालु ॾियो। हीअ हमरा त इन उणतुण में लॻो पियो आहे रुॻो। अल्लाह दोस्त, नंढो माण्हू या खणी नौकर सम्झो, जे साहब बंगले में वेठो हुजे त छा उन नौकर खे इहा ताक़त आहे त साहब जे बंगले में गिड़े? न। ऐं जेकॾहिं साहब हुनखे घंटी वॼाए घुराए थो त उहा नौकर में मजाल न आहे त हू इनकारी थिए। सो अल्लाह बि असांजे दिल जी घंटी वॼाए। वो हिन कमीने खे कहिड़ी ताक़त आहे जो इनकारी थिए? इन जो मतिलबु मूं न सम्झो। जॾहिं रब करीम जो हुकुम रंग लाहे थो त सॼो जिस्म चिटिजी थो वञे। हिकु ॾींहुं हिकु दरवेश आयो, मूंखे चयईं चांहि पिया। मूं हुनखे चांहि पियारी। हू मुंहिंजी अखियुनि में तकण लॻो। त सॼी उमिरि ही अखियूं औरतुनि खे अखियुनि में ॾिसण वारो जॾहिं पहिरियों दफ़ो इन्हनि अखियुनि खे ॾिठो त मुंहिंजो जिस्म लॻण लॻो। मुंहिंजी सॼी कैफ़ियत बदिलिजी वई। जेके बि गुनाह कया हिकु सेकंड में मुंहिंजे अखियुनि जे आॾो फिरंदा रहिया ऐं मूंखे चई त तूं ख़ुदा जे आॾो इन गुनाहनि जो इनकारी थी सघंदे? बस सख़्त सर्दी में मुंहिंजो जिस्म ॾकण लॻो ऐं मूंखे ईअं लॻो त मां ख़ुदा जे आॾो बीठो हुजां। पोइ हुन मुंहिंजो हथु पकड़े मुर्शिद लतीफ़ जो ही बैत चयो,
कूड़ कमाई कछ उथी और अल्लाह से कूड़ कमाई कच होला उथी और अल्लाह सी कढ तू दगा दिल मां साहब वणे सच इन पर उथी अच त सौदो थियई सफ़रो। असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी। असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।